बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली मदद तक मौजूद मासूम शाह बुखारी साईं जी दरगाह सरकार जिन जो मेलो है अज दरगाह सैयद मासूम शाह बुखारी साईं। बिस्मिल्लाह। पाण मासूम दरवेशन हुसैनाबाद गिद्दू हैदराबाद में सरकार जिन जी दरगाह है ये पुरानी। मासूम बार नंगर कन पिया, नंगर हले पियो। बिस्मिल्लाह। ही कादन फ़कीर साईं जो दरवेश हुयो। सरकार मासूम शाह बुखारी साईं 1836 या 1837 धारे पाण सरकार जिन दरिया में आया हुआ ऐं साईं खे असांजे हुसैनाबाद जे सोलंगी पाड़े जे हिकिड़े दरवेश जंहिंजो नालो जुमू हो, मौजूदा नाने जुमे जो ॾाॾो, जंहिं सरकार जिन खे दरिया मां खणी ऐं सरकार जिन हुनखे आगाही ॾिनी त मूंखे हिन जॻह ते मदफ़न कयो। ऐं ही उन खां अॻु में हिते क़ब्रिस्तान न हुयो। पोइ जे मासूम शाह सरकार जिन खे हिते मदफ़न कयो वियो ऐं साईं जी दरगाह ठही। साईं जा मुख़्तलिफ़ मौज़ा सभिनी खे हुसैनाबाद जे माण्हुनि खे ख़बर आहिनि, साईं खां सभु वाक़िफ़ आहिनि। पोइ ही चारो तरफ़ असांजो क़ब्रिस्तान बि थी हलियो असांजे वॾड़नि जो। ऐं साईं जी तुरबत जेका आहे सा हिते आई। असांजा 4-5 पीढ़ियूं असांजूं जेके आहिनि बंडाॾनि जूं उन्हनि जूं तुरबतूं हिन ई क़ब्रिस्तान में। मासूम शाह बुखारी जो क़ब्रिस्तान सोलंगी पाड़ो हुसैनाबाद हैदराबाद। हाणे ही मेलो सालाना साईं जो लॻंदो आहे शोभान जे महीने में अॼोके ॾींहं ते। ऐं शेर मोहम्मद पीरज़ादे वारा पहिरीं मेलो असांजी क़ौम वारा हणाईंदा हुआ, जंहिंमें माशाअल्लाह सिंध जा बहितरीन रागी बि ईंदा हुआ। माई अला वसाई उस्ताद, ॿिया वॾा वॾा उस्ताद, खोड़ गवैया हैदराबाद जा अची न दरगाह जूं चौकियूं भरे चुका आहिनि। ऐं उन खां पोइ वरी भाऊ शेर मोहम्मद पीरज़ादो साहिबु उन्हनि मेलो संभालियो। चाचू अलाह ॾिनो कासाई चवंदा हुआ, 17 कादरे वारनि जो पीउ, उहो मेलो हणाईंदो। अमीर वारा ॾियाड़ो कंदा हुआ ऐं मेलो हणाईंदा हुआ। हींअर ही दरगाह असां हुसैनाबाद वासियुनि जी सभिनी जो मरकज़ आहे। ऐं सफ़ा 6-7 महीननि जो मासूम ॿारड़ो आहे साईं। नालो ई साईं जो मासूम शाह बुखारी आहे। पोइ शायदि पाण ई आगाही ॾिनऊं त असां बुखारी सैयद आहियूं ऐं असांजी तुरबत हिते ठाही वञे। पाण संदन मरकज़ हिते आहे ऐं ओड़ो पाड़ो सॼो सभु साईं जा मुरीद, नंढड़ा वॾड़ा असांजा हिते उर्दू स्पीकिंग वारा रहनि था। उन्हनि जा तारीख़ मुस्तनद तारीख़ साईं जी आहे। वधीक मां वरी बि साईं जे मुरीद या जेके आहिनि मोहबत वारा पुराणा उन्हनि खां बि पुछा कंदुसि त साईं जिन जी तारीख़ छा आहे। कुझु माण्हू मूंखां नथा ॻाल्हाइणु चाहिनि, नथा ॿुधाइणु चाहिनि मूंखे। हीअ वरी क़ब्रिस्तान आहे जेको मां ॾिसां थो, अगरि तुराब अली साईं मिलियो त हुन सां ॻाल्हायां थो। फ़कीर लंगर कनि पिया। तुराब अली साईं आहे छा हिते? हाँ, बिस्मिल्लाह। ही लंगर हलाइनि पिया साईं सभु। तुराब अली लंगर भी हलाए। चाचा
ही साईं कंबर अली शाह साईं पोड़ी इमाम बारगाह ते ठाराई साईं नबी बख्श शाह साईं वॾे खां वठी इलम पाक लॻल आहे साम्हूं इमाम बारगाह आहे वधीक हाल अहवाल इंशाअल्लाह हाल इबादत